اللهم صل على محمد وعلى آل محمد كما صليت على إبراهيم وعلى آل إبراهيم إنك حميد مجيد. عرض پیکم माथो चवाऊं न सुकल खज जे थोड़ जेतिरो त तव्हां सां अकुल आणियो पंहिंजे रब खे सुञाणो. मुंह देख लिया आईने में मगर दाग न देखा सीने में, दिल ऐसा लगाया जीने में मरने को मुसलमान भूल गए. हज़ारे हज़ारे प्रोग्राम हज़ारन सालन वारियूं रिथूं रथियूं वेठाऊं ॼण मरणो ई नाहे. मौत मथों बीठो आए. रब साईं तॾहिं क़ुरान करीम में फरमायो या अय्युहल्लज़ीन आमनू ला तुल्हिकुम अमवालुकुम वला औलादुकुम अन ज़िक्रिल्लाह वमन यफ़अल ज़ालिक फ़उलाइक हुमुल ख़ासिरून. वअन्फ़िक़ू मिम्मा रज़क़नाकुम मिन क़ब्ल अन यअतिय अहदकुमुल मौत फ़यक़ूल रब्बि लौला अख़रतनी فيقول رب لولا أخرتني إلى أجل قريب فأصدق وأكن من الصالحين. केॾे न प्यार वारे अंदाज़ा रब समझाईंदो पियो आहे. रब जो फरमाए ओ ईमानदारो तव्हां त मुंहिंजा हो, तव्हां त मां रब जी ज़ात यकीन कयो पिया मञियो पिया. ईमान वारो मां अल्लाह तव्हां खे थो समझायां ॿुधायां. फरमायई मता तव्हां खे पंहिंजो माल ऐं औलाद हलाकत में विझी छॾे, मता तव्हां नाफ़रमान थी पओ, माल जे नशे में अची वञो, दौलत जे नशे में अची वञो. दुनिया जे अंदर वॾा वॾा दौलतमंद बिगड़जी विया, फिरी विया, के त रुबूबियत जी दावा करण लगा. रब जो फरमाए उहे ई दुनिया जे अंदर न रही सघिया. ओ मुंहिंजो बांडड़ो ईमानदारो मां अल्लाह तव्हां खे रिज़्क़ जा दौलत जा मता दौलत में महव थी वञो, मस्त थी वञो, मता औलाद ॾिनी त मां नेमत वरी औलाद जी मस्ती में अची वञो, मता औलाद जी मोहब्बत में जकड़जी वञो, पाण खे खसारे टोटरा में बणाए विझो. रब जो फरमाए तव्हां खे उहा घड़ी थो ॾिसां, महिल थो ॾिसां, टाइम थो ॾिसां. उन टाइम खां घड़ीअ खां अॻु पाण संभारे वठो, पाण संभारे वठो, मता उहा घड़ी अची वञे पोइ तव्हां खे पछताइणो पवंदो, रड़ियूं करणियूं पवंदियूं, पिशेमानी ॾाढी थींदी, पर कोन तव्हां खे पछताइणो कमु ईंदो. रत जा ॻोढ़ा तव्हां रोंदो, रहम रब जो फरमाए कोन ईंदो. न इज़राइल खे रहम ईंदो, न इज़राइल पोइते थींदो, न मोटंदो. रब जो फरमाए उन घड़ीअ खां अॻु में नेकीअ जा कम करे वठो. फरमायई व अनफिक़ू मिम्मा रज़क़नाकुम मिन क़ब्ल अन यअतिय अहदकुमुल मौत फयक़ूल रब्बि लौला अख़रतनी इला अजलिन क़रीब. अजल करीब थियो, वक्त करीब थियो, मौत जा मारो पहुची वेंदा. पोइ इंसान ॾाढा हीला कंदो, इंसान ॾाढा बहाना कंदो, इंसान ॾाढी मिंथ मेड़ कंदो, इलाज कंदो. ओ इज़राइल मोहलत मिले, टाइम मिले, थोरो वक्त ॾे त मां पंहिंजे रब खे राज़ी कयां, कयल गुनाह जी माफ़ी घुरां, मां भलाईअ जा कम कयां, नेकी कयां, भलाई कयां. फसद्दक वकुम मिनस सालिहीन. रब कुरान में ईमानदारन खे समझायो आहे
ओ ईमानदारो तव्हां त ख़बरदार थियो तव्हां त मुतवज्जे थियो तव्हां त मूंखे मञियो पिया ईमान रखो पिया मुंहिंजी ॻाल्हि ते भरोसो कयो पिया रब तो फरमाए ईमानदारो उन माल खे सोचे वठो मता तव्हांखे पोइ पछताइणो पवे मता तव्हांखे पोइ लीलाइणो पवे मता तव्हांखे पोइ इलाज ॾाढो करणो पवे उहो तव्हांजो इलाज बेकार थी वेंदो इन मंदर के भिटाई रहमतुल्लाह अलैह अजीब अंदाज में ठाहियो आहे बयान कयो आहे मंदर कुशाई कंदे हीअं चयो आहे जॾहिं ओ वॾो वाहुड़ खे मछ मोटण जी न कयई छर छॾियूं शेटियूं थी पोइ पातुई पहो हाणे सिर मथां सौ महमादा मलाहन जा हेॾे तवजो कजाए भिटाई रहमतुल्लाह अलैह जे शेर खे समेजाए छो त चरिया माण्हू सादा चवंदा आहिनि वलियनि खे न मञींदा आहिनि वरी हिकिड़ा चवंदा आहिनि नबियनि खे न मञींदा आहिनि वरी टियां सादा एॾा चूत अहमक चवंदा आहिनि इमामनि खे न मञींदा आहिनि रब्बे काबा जो कसम आहे असां वलियनि जी विलायत जा कायल वलियनि जी करामत जा कायल नबियनि जी नबूवत जा कला कायल नबियनि जे मौजज़ात जा कायल असांजो ईमान अक़ीदो आहे जमियत उलमा इस्लाम जो नज़रियो आहे ईमानात काइनात में मखलूकात में इंसान ज़ात में पर नबियनि जी जमात में मुहम्मद मुस्तफा जे मटो न को थियो आहे न थींदो न आयो आहे न ईंदो न ॼमियो आहे न ॼमंदो मुस्तफा मुस्तफा जेको मक़सूद काइनात आहे जंहिंजे करे रब ई जहान ठाहिया पाण फरमायई हदीस कुदसिया फलौला मुहम्मद मा खलक़त आदम वलल जन्ना वलन नार हदीस कुदसिया हबीब जे तोखे न पैदा कया हा आदम नबी खे भी पैदा कोन कया हा जन्नत जन्म कोन ठाया हा ओ पक्का गांगरा जा मुसलमान तवज्जो कजाए मुख्तलिफ गोठन वाहन वस्तन शहरन खां आयल मेहमान जो त पढ़ियो आहे क़ुरान रब क़ुरान में ईमानदारनि सां मुखातिबा ईमानदारनि खे उन घड़ीअ खां वाक़िफ़ कराईंदो पियो आहे पोइ इंसान इज़राइल खे चवंदो आहे ईमानदार बि चवंदो आहे मूंखे मोहलत मिले टाइम मिले फसद्दक वकुम मिनस्सालिहीन मां भलाईअ जा कम कयां नेकिन जा कम कयां ख़ैर ख़ैरातूं कयां वर्दी कहिड़ी थी मिले रब क़ुरान में जवाब ॾेई छॾियो आहे फरमायई वलन युअख़िर अल्लाहु नफ़्सन इज़ा जाअ अजलुहा ओ बंदा पोइ वक़्तु ख़त्म थी वई टाइम पूरो थी वई जॾहिं तूं इज़राइल खे ऐलान कंदे मिंथ कंदे इज़राइल बि चवंदो हाणे मोहलत कोन मिलंदई टाइम पूरो आहे माल पूरी आहे वक़्तु पूरो आहे हाणे तोखे केतिरी बि मोहलत ॾिजे पर हिकिड़ी सात घड़ी बि तोखे मोहलत कोन ॾिनी वेंदी हेॾे तवजो कजाए जॾहिं अणवणंदड़ जवाब इन बंदे खे मिलंदो आहे यार केॾी बि मिंथ करे ओ इज़राइल चवंदो मां हिकिड़ी घड़ी बि तोखे मोहलत नथो ॾेई सघां छो त वाहिदुल क़हार जो मुक़ररु कयल वक़्तु तुंहिंजे मथां अची चुको आहे तोखे बार बार ख़बरदार कयो वियो आहे तोखे बार बार इतलाउ ॾिनो वियो आहे तूं चवंदे मां अचानक आयो आहियां इज़राइल चवंदो आहे मां अचानक कोन आयो आहियां तोॾे त बार बार ख़बरूं ॾिनियूं वयूं इतला कया विया मैसेज ॾिना विया तोखे बार बार ॾसियो वियो आहे हे बंदो ॻाल्हाईंदो आहे इज़राइल खे कॾहिं मूंखे इतलाउ ॾिनी त फलाणे जे जनाज़े में हुया हुयोसीं त उहो तोखे इतलाउ हुयो अॼु हिन जो जनाज़ो आहे हिनखे कुल्हो ॾिनो आहे फलाणे ॻोठ में फौतगी थी वई तूं न तॾहिं ते हुई उज़र पियो वठे उज़र पियो ॾे तोखे ख़बर न पई इहो न सोची त मुंहिंजे मथां बि इहा घड़ी अचणी आहे ओ अल्लाह जा बंदा तोखे त बार बार इतला कया विया वलन युअख़िर अल्लाहु नफ़्सन इज़ा जाअ अजलुहा वक़्तु पूरो आहे टाइम पूरो आहे महल पूरी आहे मुद्द पूरी आहे हाणे हिकिड़ी घड़ी बि मोहलत कोन ॾिनी वेंदी आहे इन मंज़र खे भिटाई साहब पंहिंजे अंदाज़ में बयान कयो आहे जॾहिं हो वॾो वाहुड़ खे मछ मोटण जी न कयई छर छॾियूं शेटियूं थिया पोइ पातुई पहो हाणे सिर मथां सह महमादा मलाहन जा छर थो चवे ज़िंदगी जा ॾींहं हीअं सम्झाया
मिसाल ॾेई करे भिटाई चयो लेट ईंदी आ शर ईंदी आ मच्छ निकिरंदा आहिनि भॼंदा आहिनि हलंदा आहिनि जॾहिं शर ख़तम थींदी आ दरिया पोइते थींदो आ मोट थींदी आ पोइ मच्छियूं वरी वापसि भॼण जी कंदियूं आहिनि अजीब मंज़र कुशाई कंदे चयाई मलाह तो चवे इज़राइल खे शर तो चवे ज़िंदगी जे ॾींहनि खे जॾहिं हो वड़ो आ हुड़ खे मच्छ मोटण जी न कयई साॻे मछ तो चवे पियो मस्तियूं पियो करें जवानीअ में हुई ट्राडियूं पियो करें जीअं वणई पियो तीअं घुमे तो पाण न सोचो या शर ही जिंदगी जी बचपन भी तुझी गुजरी वही लेट आई ही शर जिंदगी जी हुई ॾींहं तोखे मिलिया रात मिली जवानी गुजरी वई हा शबाब जवानी अची वई पोइ बि पाण न संभाले वरितई हाणे तो चवें त मांखे मोहलत मिले हाणे मोहलत को न मिलंदई हाणे तोखे हा तुंहिंजो साहु कढियो वेंदो इन मंज़र खे भिटाई रहमतुल्लाह अलैह ईअं बयान कयो आहे वरी इहा बि ॻाल्हि के ओ अल्लाह जा बंदा मां तोखे सम्झाया ॿुधाया सेखारिया मां पंहिंजे अंदाज़ में तोखे ईमानदार बणाया ॿुधाया भिटाई साहब जे ॿोलीअ में मुंहिंजी दिलि थी चाहे त तोखे बि सम्झाया छो त संगत चवंदी आहे वलियनि खे न मञींदा आहिनि रब्बे काबा जो कसम असां वलियनि जी विलायत खे मञूं वलियनि जी करामत खे मञूं तो मां जहिड़ा लखे माण्हू गॾु कर वलीअ जे शान बराबरि न थींदा पर दुनिया जा सब वली गॾु कर सोने मुर्शिद इमाम अली मुर्तज़ा जे शान बराबर न थींदा पर मां हीअं ज़रूर चवां सब सहाबी गॾु कर के नबी रसूल जे शान बराबर न थींदा पर हीअ अञा मज़ीद छो न ॻाल्हि कयां जाते सब नबी रसूल गॾु थियनि इंतज़ार कनि इमामुल अंबिया मुहम्मद मुस्तफा अहमद मुश्तबा मके मां जागी करे निकिरी करे ज़मज़म जे पाणीअ मां वुज़ू करे जिब्राइल जी रफ़ाकत में सैर जारी रखन मक्के के छॾी करे तूरे सीना ते अचन बैतुल हम में बरकाता नफल पढ़न यसरब ता घुमदा चन मिस्र के छॾे करे फलस्तीन जे ज़मीन में हाज़िर थियन जाते सवा लख नबी इंतजार इस्तक़बाल में हा बैतुल मुक़द्दस जा दरवाजा खुलियल हुया पर इंसान भुलियल हुया जाते सवा लख नबी रसूल गॾु हुया सब इंतजार इस्तक़बाल में हुया मोहम्मद मुस्तफा अची वयो आ पुजी वयो आ मुसल्ले ते बीठो सवा लख नबी रसूल पयो मुक्तदी थी बीठा मुंहिंजो ईमान कीदो आ ओ सवा लख नबी रसूल गॾु कर खुदा जो कसम मोहम्मद मुस्तफा जे शान बराबर न थींदा हीअं ॻाल्हि कयां खुदा खां बाद में शान आहे त मोहम्मद मुस्तफा जो आहे जाते खुदा जी खुदाई आ उते मोहम्मद जी नबूवत जीरा वेठा हो कि न अन्नो मुनिस्फुल मौत में हो जेके निंड पिया हुआ हथ मथे कयो हिकिड़े माण्हूअ कयो मां ॾिठो ख़ैर इन सम्झो कोन जागे पियो तॾहिं त हथ मथे कये न मां सम्झा थो मोवल हो अन्नो मुनिस्फुल मौत निंड बि अधु मौत आ सम्झो था न हिकिड़ी निंड अखियुनि खे हूंदी आहे हिकिड़ी निंड दिलि खे हूंदी आहे हा अखियूं तव्हां जूं ॾिसां थो पटला आहिनि पर तव्हांजी दिलि निंड पई आहे हिन मुजाहिद अहिड़ो नारो हणायो आहे नारे जो जवाबु तव्हां निंड में या लज थी थिएव खुश नसीब हो मुवहिद हो जमियत उलमा इस्लाम जो नज़रियो अकीदो ईमान आहे ध्यान हा पोइ न कयो न वक़्तु ज़ियान नारो इहो असांखे उहो मिलियल आहे छो त सचो सामान हेॾे आहे हे नारो मामूली नाहे रिपोर्ट वञे थी हेॾे बि होॾे बि हेॾे बि होॾे बि मलाइक खणी था वञनि पिया मथे ख़बर सभु अथसि अलीमा समीवा बसीरा ख़बीरा कदीरा इहे न ॾिसे थो ॿुधे थो ॼाणे थो पोइ मलाइक छो थो मोकिले वरी पुछा थो करे जो ख़बर मलाइको रब रिपोर्ट खणी आया हूं छा खणी आया हो रब फिलाणा फिलाणा सभु आया जलसे में वाइज़ में ॿुधनि पिया शौक़ तवजो सां पोइ कैफ़ियत कीअं आहिनि रब
जॾहिं जहन्नम जो अज़ाब ॿुधनि पिया वाइज़ में रोवन पिया चवनि पिया रब जहन्नम जे अज़ाब खां बचाए रब जॾहिं जन्नत जूं ॻाल्हियूं ॿुधनि पिया पोइ ख़ुशि थी करे चवनि पिया मौला जन्नत अता फरमाए सभई चओ सुभान अल्लाह रब साईं गुनाहनि जी माफ़ी घुरनि पिया चवनि पिया मौला मुजरिम हूं ॾोहारी हूं गुनाह कया आहिनि रब चवनि पिया त रब गुनाह माफ़ कर जन्नत अता फरमाए जहन्नम खां बचा रब तो फरमाए मलाइको हाओ तव्हां गवाह रहो मां बि ॼाणियां पियो तव्हां बि गवाह रहो इन बाने जा गुनाह माफ़ कया लिखोसि नेकियूं चओ न सुभान अल्लाह लिखोसि नेकियूं रब छा लिखोसि गुनाह मेसिया त वस न हाओ रब हाणे नेकियूं लिखोसि रब कयईं त कोन रब तो फरमाए जिथे गुनाह लिखियल हुसि उते नेकी लिखोसि या भलाई मेहरबानी पैगंबर जे उम्मत मथां कुरान में रब फरमायो इल्ला मन ताब व आमन व अमिल अमलन सालिहा उलाइक युबद्दिलुल्लाहु सय्यिआतिहिम हसना व कानल्लाहु गफूरुर रहीम खुदा जो कसम आ उन जी रहमत सॾींदी पई आ ओ भुलल इंसान सोच कर महल थी मौक़ो थी टाइम थी मुद्दत थी तौबा ताइब थी गुनाहन खां माफ़ी वठ रब जे रहम जो दर खुलियल थी इहो हुलियल थी पर बंदो भुलियल थी भिटाई रहमतुल्लाह अलैह चयो आ पोखणीअ थी त पोखिन त वींदई मुंद चढ़ी पाणी बि थींदुई पोजरड़ो सुकी थींदई सोक जिते लुणंदो लोक सिकंदे हिक संग कां मलाइकनि खां रब पुछा थो करे मलाइको जो ख़बर रब साईं हिकिड़ा बंदा तुंहिंजी किबरियाई बुलंदी बयान कनि पिया चवनि पिया सभ खां वॾो सभ खां वॾो सभ खां वॾो अल्लाहु अकबर जे नारो लॻे त जवाब अहिड़ो अचे जवाब अहिड़ो लॻे जो तव्हांजे पके गांघरा ॻोठ मां सभु जिन भॼी वञनि जिंदाबाद ओ पोढ़ऊ मलाइक रिपोर्ट था ॾियनि पिया मौला तुंहिंजा बंदा चवनि पिया सभ खां वॾो अल्लाहु अकबर इहो जुड़तो नारो नाहे इहो मुस्तफ़ा सोणे उम्र जे इस्लाम आणण वक़्त में मुरीद थियण वक़्त में मुस्तफ़ा दारे अरकम में हणायो जॾहिं दुआ जा तकाबे में खया है जॾहिं इस्लाम कमज़ोर हो कुफ्र के ज़ोर हो दुआ घुरी करे वापस निकता जिब्राइल त बिशारत खणी आयो खुशखबरी खणी आयो अल्लाह जा रसूल तुझी दुआ सत आसमान क्रॉस करे मथे वई आ रब मोकिलियो आ अन करीब उमर तुझो मुरीद थींदो हिकिड़ो खताब जो पुटु हुयो हिकिड़ो हशाम जो पुटु हुयो मुस्तफ़ा टई नाला पेश कया पर मुक़द्दर सुणे उमर जो भलो थी वियो हेॾे खुशखबरी मिली वई बिशारत मिली वई आ रब्बे काबा जो कसम आ जिब्राइल अमीन अर्ज़ कयो आ हबीब दिलनि जा तबीब तुंहिंजी दुआ रब मंज़ूर कई आ अन करीब उमर तुझो मुरीद थींदो मुस्तफ़ा दुआ घुरी करे सफ़ा मरवा क्रॉस करे जबल कुबैर जे दामन मां निकिरी करे पंहिंजे घर में आया घर खां निकिरी करे जबल जे चोटीअ ते अरकम सहाबी जो घर हो मथे चढ़ी आया आ सहाबी जेके इब्तिदा जे अंदर मुसलमान थिया हुया छो त इस्लाम कमज़ोर हो देवत में कुफ्र के ज़ोर हो मुझे आका काबे में दुआ खया दुआ कबूल थी वई
पई आ उमर पंहिंजे घर खां जबल तां निकिरी लही तरार हथ में आ हेॾे मुस्तफा जी दुआ आसमान चीरे मथे पहुती आ उमर जो रस्ते में इरादो मटिजी वियो आ मुस्लमान ईमानदार कलमेदार बणजी पंहिंजे भेण भेणीअ जे घर मां निकिरी करे साॻी तरार हथ में आ मथे ईंदो पियो आ ॾिसण वारा साहबी डिॼी विया आवाज़ निकिरनि पिया साईं उमर ईंदो पियो आ पर तरार म्यान खां ॿाहिर आ मुंहिंजे महबूब मुस्तफा फरमायो छॾे जो उमर खे उमर नाही मां मुहम्मद जी दुआ आहे साईं उमर साईं जो फरमाए त मुंहिंजी दुआ थी अचे बिशारत मिली वई ही न दिलजाए मिली वई त अन करीब उमर बिन ख़त्ताब तुंहिंजो मुरीद आ मुस्लमान थींदो सुनो उमर साॻी कैफियत में आ तरार हथ में आ मुंहिंजे महबूब कुर्ते खां छिक ॾेई करे फरमायो उमर अञा घणो इंतज़ार कराईंदे चओ न सुभान अल्लाह तरार किरी पई आ चवंदो पियो आ महबूब इरादो ख़तरनाक हो पर रस्ते में इरादो रब मटाए छॾियो भेण भेणीअ जे घर में क़ुर ॿुधी मुस्लमान थी चुको आ मंज़ूर करे चुको आ क़बूल करे चुको आ कलमो पढ़ी चुको आ मुहम्मद हथ ओरे कयो तव्हांजे हथ ते बैत कया चओ न सुभान अल्लाह मुझे महबूब मुस्तफा इन तारे अर्क में यो नारो हणायो अल्लाहु अकबर फकब्बर तकबीरा हदीस जा लफ़्ज़ थी खुदा जो कसम नारो अहिड़ो लॻो इहो नारो रब करीम सॼे मके जे जबलनि में वादियुनि में गूंजरायो जेके जिथे हुया घरनि में हुया जबलनि में हुया उनजे दिल दिमाग़ ते ये नारे जा आवाज़ पहुचन पिया रड़ियूं निकिरी वयूं छा थी वियो ख़बर पइजी वई जे उमर मुस्लमान थी वियो अबू जहल जो यार हुयो अबू जहल भॼी करे उमर खे चवे थो उमर छा थी वियो थी सुणो उमर इजाज़त वठी करे काबे जो दर खोलायो हो ख़ुदा जो कसम मां ऐलान कंदो पियो ओ मके वारो अॼु उमर मुरीद थी चुको आ जंहिंखे पंहिंजा बच्चा यतीम कराइणा जेके पंहिंजूं घर वारियूं बेवा बणाइणियूं आहिनि अॼु उमर खे हथ में तरार आ उमर जे मुक़ाबले में को निकिरी अचे कंहिंखे जुरत कोन थी आ सुणे उमर खे ॾिसी करे अबू जहल पासो वरितो आ पासो वठी करे चवंदो पिया उमर छा थी वई तूं त वॾो बहादुर हुई भला तुंहिंजे मथां बि सेरे जादू चढ़ी वियो छा उमर तो फरमाए ख़ुदा जो कसम सॼी ज़िंदगी जहालत में हुयासीं सेरे जादू में हुयासीं असर में वकड़ियल हुयासीं अॼु होश अची वियो आ मुहम्मद जो मुरीद थी चुको आ अबू जहल हटी वञो वरी वरी तो अबू जहल चए यार पंहिंजे अबे ॾाॾनि जे दीन खे छॾे करे मां समझा तो तोते वाजे जादू कयो तई तुझे मथा वाजे पढ़ाई कई तई छो त अबू जहल माण्हुनि खे झलींदो हो रोकींदो हो बाबा साम्हूं न वञोसि न हिन जो कुझु ॿुधो न हिन जे साम्हूं अचो छो त हुन जे अखियुनि में बि एॾो असर आहे जेते निगाह नज़र थो करे पियो पंहिंजे दीन खे छॾे करे हुन जे कढ लॻी थो पवे पियो ओ दुनिया जा इंसान जॾहिं अबू जहल जा इहे आवाज़ हा मके पाक जे अंदरि प्रोपेगंडा कंदो रहियो आहे मुहम्मद मुस्तफा जे साम्हूं न अचिजो न हुन जो कलाम ॿुधजो मुस्तफा त चयो पए मां रब जो कलाम पढ़ी रहियो आहियां अबू जहल चयो बल हुआ शाइर नबी शाइर आ क़ुरान शेर आ मुंहिंजे महबूब खे तकलीफ़ ॾाढी पहुती आहे रब खे अर्ज़ कयई मौला मां त तुंहिंजो कलाम मके वारनि खे ॿुधायां थो रब तुंहिंजे कलाम जो इनकार कनि पिया मूंखे शाइर सम्झनि पिया क़ुरान खे शेर चवनि पिया मुंहिंजा मौला तुंहिंजे कलाम जो इनकार कनि पिया रब साईं क़ुरान में चैलेंज मोकिले करे पैगंबर खे दिल जाए ॾींदे फरमायो महबूब हाणे चवे न क़ुरान करीम जे मुक़ाबले में हिकिड़ी सूरत ठाहे ॾेखारनि आणे ॾेखारनि क़ुरान में चैलेंज अची वई वइन कुंतुम फी रैबिम मिम्मा नज़लना अला अबदिना फातू बिसूरतिम मिन मिस्लि वदू शुहदाअकुम मिन दूनिल्लाहि इन कुंतुम सादिकीन नारे तकबीर
अर्ज़ पे कयुम जे नारे ते ॻाल्हायां सॼी रात गुज़री वञी इहो नारो दारे अरकम में लॻो हिजरत करे मदीने में साईं जन आया पहिरीं जंगे बदर मुस्तफ़ा झंडो अता कयो साहबी था फरमाइन अच्छा कारा पट्टा झंडे में हुया मोहम्मद मुस्तफ़ा वो झंडो साहबा के ॾिनो बदर वारी पहिरीं लड़ाई जेका थी जंहिंमें 12 साहबी शहीद थी विया ओॾे काफ़रनि जा 70 चङा मुड़स जहन्नम में वञी पहुता ख़ुदा जो कसम 70 गिरफ्तार थी पिया ओॾे 1000 जो लश्कर हेॾे 313 हुया हेॾे अल्लाह जी नुसरत मदद अची वई 12 साहबी शहीद थिया बदर में काफ़रनि जा 70 चङा मुड़स चूंडिजी साईं जन किसो ड्रगो बहरहाल ॻाल्हि बदर जी सन 2 हिजरी जे अंदरि जेका जंग लॻी बदर में साईं जन सुबुह जो निमाज़ पढ़ाए लकुण हथ में बदर जे मैदान जो मुआइनो कनि पिया हीअं लकुण हणी करे फरमाइनि पिया हिते अबू जहल जहन्नम में पहुचंदो मरंदो हिते बि उतबो हिते फलाणो सरदार हिते फलाणो सरदार छो त वमा यंतिकु अनिल हवा इन हुवा इल्ला वहयु यूहा चओ न सुभान अल्लाह साहबी था फरमाइन ख़ुदा जो कसम सुबुह खां वठी जे जंग जारी हल हलां ज़ुहर जे टाइम ते 1:30 बजे 1 या 2 थिन पिया इते सफ़ायो थी वियो जहन्नम में वञी 70 चङा मुड़स जाते साईं निशानदी कई उते उहे ॾिठा त पया 70 पकड़े वरता साहब ॿिया वठी भॻा साईं जन फरमाइनि के गेलियो हुन खूह में सटियो बदर में अॼु बि उहो ॿुटो खूह मौजूद आहे मशहूर खूह ॿुटो खूह खणी हिन खे गेलियो चङा मुड़स सभु गेलजी सेलजी अबू जहल वारा जेके जहन्नम में पहुता साहबी था फरमाइनि त असां लकुण जो आवाज़ ॿुधूं पिया लकुण जो आवाज़ कीअं पिया ॿुधनि त अल्लाह जा फरिश्ता नाज़िल थियल हा हिकु रिवायत में चए थो त 1000 फरिश्ता ॿी रिवायत में चए थो 3000 फरिश्ता हा सही कीअं साईं अब्दुल अलीम साहब उलमा लिखियो आहे त 1000 फरिश्ता होॾो बि 1000 हो न 1000 फरिश्ता उहे हुया जेके विढ़नि पिया लड़नि पिया छड़ो लकुण हणनि पिया फतकिन पिया समझो था न ॿिया वठी भॻा 70 पकड़जी पिया मदीने में साईं जन उनखे वठी आया रस्ते में 2 शख्स उहे हुया जंहिंजे लाइ साईं जन फरमाइनि खे हिते ई जहन्नम में पहुचायो इनखे क़त्ल कयो ख़त्म कयो साईं जंग जे दौरान जेके क़त्ल थी विया जहन्नम में पहुची विया हे सभु कैदी हन 70 मंझां ॿिन जी साईं जन निशानदी करे फरमायो इनखे हिते जो हिते रस्ते में क़त्ल कयो ख़त्म कयो साहबा हुक्म माता दुन ॿिनी खे क़त्ल कयो ख़त्म कयो अल्लाह जे रसूल फरमायो हे 2 मनूस उहे हन जेके मां मोहम्मद खे ईज़ायो है इहे 2 शाइर हुया मां मोहम्मद जे गुस्ताखीअ में शेर चवंदा ठाहे करे महफ़िलूं मचाए करे मुंहिंजी गुस्ताखी कंदा ओ कांगरा साहिबान यकीनन तूं तारीख़ खोले ज़ीरत जे किताबनि में पढ़ी ॾिसो ख़ुदा जो कसम वरी जॾहिं सन 8 हिजरी जे अंदरि मक्को फतह थियो मुस्तफ़ा जमात वठी करे मक्के ते कढ़ाई कई ख़ुदा जो कसम पैगंबर जो ऐलान कहिड़ो जेको अबू सुफियान जे घर में अची पनाह वठंदो उन खे छॾे ॾिजो ऐं पोड़नि खे बि छॾे ॾिजो औरतुनि खे बि छॾे ॾिजो ॿारनि खे बि छॾे ॾिजो साईं जन फरमायो जेको पंहिंजो घर दर बंदि करे वेही थो रहे उनखे बि न चइजो पर अल्लाह जे रसूल फरमाए जेको हरम जे हुदूद में अचे जेको हरम में दाख़िल थिए उनखे बि पनाह जेको अबू सुफियान जे घर में पनाह वठे उनखे बि छॾे ॾिजो मामलो हली पियो मक्को फतह थी पियो पकड़ धकड़ बि शुरू थी वई पर पैगंबर जो
हुकुम जेको जारी हुयो, जेको अबू सुफियान जे घर में पनाह वठे उनखे भी पनाह, जेको बैतुल्लाह जे अंदर अचे, जेको हरम जे हुदूद में अची बीहे उनखे भी पनाह या। पर मुझे महबूब मुस्तफा जो ॿियो वरी ऐलान हुओ हुयो, चंद माण्हुनि जा नाला वठी करे साईं जन दसियो ये जिथे भी मिलनव इनखे न छॾिजो, ये जिथे भी मिलनव। उनमें 2 औरतूं भी हुयूं। तवज्जो आहे चाचा? आओ ॻाल्हि मक़सद ते खणी अचां। साईं जन जो ऐलान वठ सठ थी, माण्हू के अबू सुफियान जे घर में लिका, काबे जे अची हरम में पहुता। मक्को जॾहिं फतह तो थे सन 8 हिजरी जे अंदर। अल्लाह अकबर। मुझे महबूब मुस्तफा इमामुल अंबिया मोहम्मद मुस्तफा सभई चो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पर निशान दी करे ॾिनी ही हे माण्हू जिथे मिलण इनखे न छॾिजो। इब्ने ख़तल यो मनहूस हुओ जेको काबे जे हुदूद में त आयो, हरम में त दाख़िल थियो, सोचे बची न सघंदुसि। जाॾे निकिरे पियो ॾिसे त सहाबी वठनि था पिया, पकड़ंदा पिया। 2 शख़्स भॼी विया हा, जबलनि में वञी लिका हुया, पर जंहिंजा नाला साईं जन खया हुया उन 2 भॼी विया, कुझु पकड़जी पिया। मुंहिंजे महबूब मुस्तफा के जी साहब न रुकियो साईं इब्ने ख़तल त काबे जे गिलाफ खे चिमड़ियो पियो आहे। हरम तो वॾो आहे न। साईं जन फरमाए जेको भी हरम जे हुदूद में अचो उनखे माफ़ी। पर इब्ने ख़तल उहो हो जेको काबे जे गिलाफ खे चिमड़ियो पियो, लिको पियो आहे। साहबी ॻोल्हींदे ॻोल्हींदे ॾिठो त हिन शख़्स जो भी नालो साईं जन ॾसियो, पर हाणे काबे जे गिलाफ खे चिमड़ियो पियो आहे। मुंहिंजे महबूब जे खिदमत में अची करे चयूं सणा साईं तव्हां त पाण चयो आहे जेको हरम में अचे उनखे पनाह, सुणा साईं जेको अबू सुफियान जे घर में अचे उनखे भी पनाह, पर साईं तव्हां निशान दी करे नाला ॾसिया। हाणे मां ॾिसी आयो आहियां इब्ने ख़तल खे, सुणा साईं इहो त काबे जे गिलाफ में लिको वेठो आहे। हाणे छा हुकुम आहे? अल्लाह जे रसूल फरमा साईं इनखे गिले करे ॿाहिरि कढी करे क़तल कयूं। मुंहिंजा महबूब मुस्तफा जेको हुकुम हुजे, अल्लाह जे रसूल फरमायो न ॿाहिरि छा जे लाइ, इनखे इते इतरार हणी करे जहन्नम में पहुचायो। दुनिया खे पतो पइजी वञे पाक मोहम्मद जो गुस्ताख उनखे काबो भी पनाह न ॾेई सघंदो। पैगंबर जो गुस्ताख उनखे काबो भी पनाह चओ न ॾेई सघियो, पैगंबर जो हुकुम हुयो। ॻाल्हि खॼी आई। अब टाइम घणो तन थियो आहे। अल्लाह अकबर। अञा हे दरिंद वांगुरु थल हो, मां पंहिंजे मक़सद ते आयो ई कोन्या। इहो नारो लॻंदो आयो बदर में, हुनैन में, खैबर में, खंदक में। इहो नारो लॻंदो आयो, हलंदो आयो। सहाबा ताबईन तबा ताबईन 1400 साल गुज़री विया। ही मुवहिदन जी जमात जमियत उलमा इस्लाम पंहिंजे हर मेड़ में, हर जलसे में, हर जुलूस में इहो ही नारो हणाईंदी आहे, नारे तकबीर। हे तव्हां जो आवाज़ अञा हितां परे कंडियारे ताईं न पहुतो। नारे तकबीर। मां हीअं चवां इहो हैदरी नारो आहे, इहो हुसैनी नारो आहे, खुदा जो कसम आहे सचो नारो। लगाता था जब नारा तो खैबर तोड़ देता था, हुक्म देता था समंदर को तो रास्ता छोड़ देता था। मुझे मुर्शिद सोने इमाम अली उल मुर्तजा शेरे खुदा पैगंबर झंडो अता कयो। अली जी दिलबर नबी ये झंडो खणी करे मैदान में लह। काफी ॾींहं गुज़री विया। ख़तरनाक मेन किलो कुमूस वारो खैबर जो फतह न थींदो पियो आहे। सोने अली अर्ज़ कयो आहे महबूब अखियुनि में दर्द आहे, सिज चढ़ी आयो आहे, सिज अखियूं बर्दाश्त नथियूं करे सघनि साईं, दर्द ॾाढो आहे। ओ कंडियारे जा आयल महिमान तवजो कजा,
रब काबा जो कसम आ पैगंबर पंहिंजो लुआब कढी करे सुणे अली जे अखियुनि ते हयो आ अली साईं तो फरमाए दर्द खत्म थी वियो वरी जिंदगी भर कॾहिं अखियुनि में दर्द न पियो सूर न पियो यो पाक मोहम्मद जो लुआब हुयो जे अबू बकर जे खुड़ीअ खे लगे त अबू बकर जे जिस्म जे सॼी ज़ारो खत्म थी वञे अॼु अलीअ जे अखियुनि खे लगी आ लुआब त अलीअ जे अखियुनि जो दर्द खत्म थी वियो आ पर मां थो चवां हज़रत कत्तादा जो तारो शल थी पियो आ तीर लगी पियो आ पैगंबर पाक वरी लुआब कढी करे साॻी जाइ ते तारे खे रखी करे लुआब मखींदो वियो आ दर्द खत्म थी वियो आ ऑपरेशन थी वियो आ नज़र चालू थी वई आ हज़रत कत्तादा साहबी तो फरमाए मरंदे मरी वियासूं आखिरी घड़नि ताईं बि उन जी नज़र तारे वारी न खुटी ॿी अख जी नज़र वेहिजी वई पर पाक मोहम्मद जे लुआब लॻल वारी अख उहो तारो ठीक हुयो नज़र कॾहिं न बीठी आ मां हीअं अर्ज़ कयां कंडियारे जा आयल मुस्लमान ओ पक्का कांग्र जा दीवाना परवाना आशिक पैगंबर जे लुआब में असर भी आ शिफा भी आ पर बरकत भी आ त मिठाज भी आ बरकत ते निहारींदे मिठाज ते निहारींदे जे मदीने जे कौड़े खूह में मुस्तफा लुआब विधो खुदा जो कसम आ मदीने जो खूह मिठो मिठो जन वञी ॾिठो पैगंबर जो लुआब जो बरकत ज़मज़म जे खूह में बरकत भी खूह में हरकत भी चओ न सुभान अल्लाह चाचा अब्बास जी साईं हे प्यालो खणी करे सागो वरी हणो खूह में साहबा अर्ज़ कयो ॻाल्हि याद आ महबूब मिठड़ा अॼु नाराज़गी आ छा हुजाइती साहबा कुछ हुजाइता हुया पासो वठी चवण लॻा साईं अॼु भला का असां खां ग़लती थी वई आ छा हमेशा जूठो पींदा हुआसीं सिक लाहींदा हुआसीं ओबर मिलंदी हुई अॼु को अहिड़ो कमु असां खां थी वियो आहे साईं इस्लाह कयो ओबर तव्हां वापसि सटरायो आहे आबे ज़मज़म जे खूह में असांखे हक़ीक़त राज़ सम्झ में न आयो हिकमत कहिड़ी मुंहिंजे महबूब हीअं फरमायो तव्हां मुंहिंजो जूठो पीतो तव्हां मुंहिंजी बार बार ज़ियारत कई आहे जेके मुंहिंजा पोयां उम्मती जेके मुंहिंजा मुस्तक़बिल में उम्मती ईमानदार दीवाना परवाना पतंग ईंदा पंध करे ख़र्च करे शहर मके में ईंदा हज जा उमरे ते उहे मुंहिंजे ओबर खां महरूम थी वेंदा जो मुंहिंजे दिल में ख्याल आयो आहे त मां पंहिंजो जूठो करे ज़मज़म जे खूह में विझां ओ साहबियो छो त इन ज़मज़म में बरकत अॻे भी आहे पर मुंहिंजे लुआब जे पवण जे करे जूठे विझण जे करे अञा मज़ीद इन ज़मज़म जे खूह में बरकत भी ईंदी शिफा भी थींदी मुंहिंजे महबूब मुस्तफा फरमायो इन नीयत सां मां ज़मज़म में जूठो करे विधो आहे जेके मुस्तक़बिल में मुंहिंजा उम्मत ईंदा या जेके मिस्कीन ग़रीब हूंदा न अची सघंदा न पहुची सघंदा जेके सचा हूंदा ईमानदार हूंदा मुंहिंजे महबूब फरमायो ज़रूर मां मोहम्मद जो ओबर उनखे नसीब थींदो मां सम्झां सभु तव्हां हज उमरो करे आया हूंदो हा बेशक घणा दफ़ा वियो आहियां चइबा हिकिड़ो दफ़ो तूं वियो आहे इला कलील इन सही 200-300 माण्हू वेठा हूंदो 200-300 में के 10 माण्हू निकिरंदा जेके हज ते विया हुजनि या उमरे ते विया हुजनि पर जे हीअं मां सुवाल कयां त बाबा ज़मज़म पंहिंजी हयाती में कंहिं कंहिं पीतो आहे हिकु दफ़ो ई पर मां थो चवां सभु समूरा ईअं चवंदा साईं असां पीतो आहे साईं अब्दुल हलीम खणी आयो पाणी दोस्तनि अहबाबनि खे पीआरियईं अदा जे पाणी थोरो खणी आयो वरी साईं जन जेकरे हुन में ॿियो मज़ीद पाणी विझी करे जमात खे पीआरियो हेॾे तवजो कजाए मता ईअं सम्झे छो त माण्हू जे ज़हन में ख़्याल हूंदो आहे यार पाणी ज़मज़म में हितां वारो पाकिस्तानी पाणी मिलाए करे पीआरींदो पियो आहे मूंखे ओरिजिनल पाणी कोन पीआरियो अथई मूंखे ॻाल्हि पैगंबर जी अची वई आहे सहाबा जी जमात हुई देहात जी हुई बहरियाली जी हुई परे हुन जो मुल्क हुयो शहर हुयो मदीने में आया मशकूं ज़मज़म
زمزم جو پانی جو بھرے کرے کھڑن پیا قافلو وڈو عرض کن لگا مجھے سائیں فرمايو صحابيو ایماندارو جڏهن وڃو يو پاڻي وڃي ڪري پيئندا بي وڃو وڃي ڪري پوين کي بي پيار جو سائیں ته رستي ۾ پاڻي پيندا سے بچندو شا سائیں جن فرمايو ٿورو گھڻو پاڻي کڻي ڪري ان ۾ ملائي ڪري سجن کي پيائي جو آهي ته بانے جي نيت تي نا ها بل پاڻي کي ٻيو پاڻي ملائي ٿو پيو کو بي فرق نه ايندو بابا آو اللہ اکبر مجھے سائیں فرمائے جے کہ پندھ نہ کرے ہتے پہچندا قیامت اچن وارا امتی منجا مجھو اوپر ان کے ضرور نصیب تھیندو دنیا میں دید دوڑائے ڏسو ضرور زمزم جو پانی زندگی میں ان کے نصیب ضرور تھیندو کلمے وارے کے زمزم جو پانی ضرور نصیب تھیندو جے نہ پیتو آ تے موں وٹ اچے ماں پیاریاں سے چکڑو ہاں نہ ته الله ڪندو هتو جوان نڪري پوندا वरी खणी ईंदा मिट माइट ईंदा रिश्तेदार ईंदा अॻ में इहा ॻाल्हि कंदा त सभु शयूं छॾ पंहिंजी जाइ ते ॿ शयूं ओरिजिनल मके ऐं मदीने जूं मके जो अथव ज़मज़म मदीने जूं अथव खारकूं ॿ शयूं ओरिजिनल बाक़ी त बाबा तस्बियूं रुमाल ॿियनि मुल्कनि मां वञनि था उते वरी व्यापार वापार थियनि था कारोबार थियनि था असांजे घोटकी या चननि त ठीको खयो आहे तस्बियुनि जो पिया था ठाहिनि चना घोटकी वारा उनजो कारोबार उहो आहे सम्झो था न घोटकी वारे चननि जी हितां जी ॻाल्हि नथो कयां पोइ हितां खणी करे उते ठाहिनि था दोस्त आहिनि असांजा कारोबार इहो अथनि पोइ साईं मदीने जी तस्वीर ठीकु आहे मदीने जे शहर में घुमी आहे लॻी आहे बरकत वारी आहे पैगंबर पाण चयो आहे त मुंहिंजे शहर मदीने में ख़रीद फिरोत घणी कंदा कयो तव्हांजो मुंहिंजे शहर मदीने खे सपोर्ट मिले खुशहाली थिए पैगंबर जो हुकुम आहे साईं जन ईअं बि फरमायो आहे सिर्फ़ ईअं न कजो जो तव्हां मके मां थी वापसि मोटी वञो इहो ज़ुल्म सां था कयो पिया छो त हज उमिरे जा सभु अहकाम मके में आहिनि मदीने में पैगंबर जी ज़ियारत अथव रोज़ो अतहर अथव बाक़ी हज उमिरे जा जेके बि अहकाम आहिनि मके में आहिनि मदीने में न आहिनि मदीने में ज़ियारतूं आहिनि पैगंबर पाक फरमायो ईअं न कजो मथां हज उमिरो करे मके मां वापसि हलिया वञो मदीने ज़रूर अचजो मदीने मां ख़रीद फ़रोख्त ज़रूर कजो मुंहिंजे महबूब फरमा मुंहिंजे रोज़े अतहर क़ब्र मुबारक जी ज़ियारत ज़रूर कजो दरूद पढ़ी सलाम चवंदो मुंहिंजे आका फरमायो क़यामत जे ॾिहाड़े ओ ईमानदार उम्मती तुंहिंजी ज़ुबारत मुंहिंजे मथां लाज़िम थी वेंदी मन ज़ार क़ब्री वजबत लहू शफ़ाअती अल्लाह जे रसूल फरमायो आहे ईमानदार उम्मती जॾहिं मुंहिंजे रोज़े अतहर ते सलाम चवंदो आहे मां उन उम्मती खे जवाब ॾींदो आहे पर ईमानदार उम्मती जी मां मोहम्मद जे मथां क़यामत जे ॾिहाड़े शफ़ाअत लाज़िम थी वेंदी ज़रूर इन जो सिफारिश कंदो शफ़ाअत कंदोमांसि एॾी ॻाल्हि आहे अल्लाह जे शमूरनि खे मको मदीनो घुमाए असली ॻाल्हि ते अचां जेके मूं क़ुरान करीम जूं आयतूं तिलावत कयूं मिंबर जी ॻाल्हि हले पई इहो उहो मिंबर हो जेको सहाबा ख़बर जे गाॾीअ जो ठाहे पेश कयो हो पोइ हलंदे हलंदे हर दौर में जदीद तरीक़े सां मस्जिद नबवी जी तामीरात वरी नवां पिलर खया विया आरसीसी ज़मानो थींदो वियो साईं जन फरमायो उन वक़्त में जॾहिं पिलर खया विया हा साईं जन फरमायो हिन पिलर खे हिन जाइ ते पर उहो भी पिलर मौजूद आहे सुतूने लुबाबा जेको तबूक वारी लड़ाई में सहाबा चंद न पहुची सघिया हा उन्हनि मां लुबाबा सहाबी भी हुयो जंहिं पंहिंजे पाण खे ओ मस्जिद नबवी जे थंबे में ॿधायो हुयो जेके मुस्तफ़ा पाण छोड़ियो तौबा उनजी क़बूल थी वई ॾाढा रुना पैगंबर फरमाए हिन सां सोशल बाइकाट कयो हिन सां कोई न ॻाल्हाए छो न आयो मुनाफ़िक त बहाना करे उज़र बहाना करे छॾाए विया सही मजबूरी ठहियो तबूक मदीने खां 800 किलोमीटर परे आहे तवजो आहे हे चंद साहबी हुया जिन चयो साईं कोई बहानो न हो सुस्ती रोज़ उथी करे चवंदा सुबुह वेंदासीं सुस्ती असांखे रहाई
इहो ستون لبابا थंबे जो नालो आहे जंहिंमें साहबी पाण खे ॿधायो त बुख उञ ते मरी वञा। वाह जे हुन जे दर्द वारी दाह अल्लाह ॿुधी करे क़ुर में ऐलान फरमायो, ए मोहम्मद मां अलाह हिन खां राज़ी आहियां, हिन जी ग़लती मां माफ़ कई आहे, तूं बि माफ़ करे। साहबी भजंदो आयो, लो बाबा मुबारक हुजई, एॾो रना हो तव्हांजी तौबा क़बूल थी वई, अल्लाह तव्हांजे शान में क़ुर नाज़िल थियो। छोड़ियां कि न छोड़, मां कसम खयो आहे बुख उञ ते मरी वञा, इहो कसम खयो आहे बुख उञ ते मरी वञा या त पैगंबर पाण छोड़े अचे। साईं जन ॾे आया, साईं लुबाबा त चवे थो मूंखे न छोड़ियो, मां कसम खयो आहे तोड़े जो अल्लाह जो क़ुर असांजे तौबा जे मुतालिक़ अची चुको आहे, पर मुंहिंजो कसम आहे त पैगंबर पाण छोड़े। साईं जन मुरकी पिया, खुदा जो कसम आहे पाक नबी मुरके त नूर जूं लाटूं निकिरनि, जन्नत जा दरवाज़ा खुली वञनि, हुल हुली वञनि, राज़ खुली वञनि। साईं जन फरमा आओ लुबाबा नथो छोड़न दे। साईं चवे तो पाक नबी पाण अची करे छोड़े। साईं जन उथी करे लुबाबा खे छोड़ियो आहे। उन थंबे पिलर जो नालो रखजी वियो त ستون लुबाबा। चाचे खे जागा सभई चओ सुभान अल्लाह। उन मिंबर ते साईं जन चढ़िया, आमीन कयाऊं। ॻाल्हि यादि आहे? छाट कट तो क्या हाणे सफ़ा छाट कट। टाइम घणो थी वियो आहे। उलमा खां वाइद ॿुधा हूंदा तव्हां इन मुतालिक़ बि। रमज़ान जो महीनो अचण वारो हो, बेहण वारो हो, आख़िरी जुमो शाबान जो। सजन मिंबर ते चढ़न पिया, आमीन कयाऊं, वरी बीठा, वरी आमीन कयाऊं, वरी रुकजी करे वरी आमीन कयाऊं। सहाबी समझी विया त पैगंबर ॾे का वही ईंदी पई आहे, छो त सहाबी हर पैगंबर जी अदा सदा खे ॾिसंदा हुया। सहाबी महसूस करे वेंदा हा, जॾहिं जिब्राइल अमीन ईंदो हो न, वही खणी ईंदो, पैगंबर ख़ामोश थी वेंदा हा। पैगंबर जे चेहरे मुबारक में, पेशानी मुबारक में पसीनो अची वेंदो हो। मोतीअ जे दाणनि खां वधीक सुर्खरू पसीनो हूंदो हो, ऐं पसीने निकिरण सां पाक मुहम्मद जे उन पसीने में एॾी ख़ुशबू निकिरंदी। साहबी था फरमाइनि पैगंबर जो पसीनो निकिरे, ख़ुशबू जा हुबकार थी वञनि। उहा कुराड़ी अम्मा पोड़ी ही जेका पसीनो गॾु करे पई। साईं जन खे आराम आहे। अम्मा छा आहे? चवण लॻी अव्हां खे ख़बर आहे मां मिस्कीन ग़रीब आहियां, मुंहिंजा बचड़ा जॾहिं शादी कंदा ओ सुहिणा साईं तुंहिंजो पसीनो पगर हुनखे मखींदमि। वॾी वाह कुराड़ी भाग वारी हीअं, वॾी सियाणी हुई। पैगंबर जो पसीनो गॾु पई करे। साईं जन मुरकी पिया, हाओ अम्मा मिस्कीन आहे, ग़रीब आहे, दुनिया माण्हू अतर अंबीर मुश्क हणनि, मुहम्मद तुंहिंजो पघर मां पंहिंजे बचन खे हणा। पघर पेरीअ जो अतर खां अफ़ज़ल, बोझ बदन बोझस्तान मुहम्मद। लुबा लुबा बता ज़मज़म शाहे, कौसर कुर्बान मुहम्मद। जहते नाज़िल थियो क़ुरआन मुहम्मद, सरवर अनवर दिलबर आ। जहते नाज़िल थियो क़ुरआन मुहम्मद, सरवर अनवर दिलबर आ। छो त मुंहिंजी दिल थी चाहे साईं जी बि ॻाल्हि, दिल ठरे थी वई। छो त मुंहिंजो बाबो मुहतरम मरहूम शहीद हादी बख्श भुट्टो जन ॾिठो, जन हुनखे ॿुधो। साईं जन जे जोड़ जा इहो अक्सर चवंदा हुआ। चांडे साहब जो शेर, नज़र नबी में नज़र इलाही है, नज़र नबी में नज़र इलाही। रोज़ पसे रहमानो मुहम्मदो, रोज़ पसे रहमानो मुहम्मदो, सरवरो अनवरो दिलबरो आ। जहते नाज़िल थियो क़ुरआनो मुहम्मदो, सरवरो अनवरो दिलबरो आ। और पगरो पेरिया जो अतर खां अफ़ज़ल, बोझे बदन बोझस्तानो मुहम्मदो, सरवरो अनवरो दिलबरो आ। और पाण हकीम हथन सां
ठायो उल्फत मां इंसानो मोहम्मद सरवर अनवर दिल बरवा जहते नाज़िल थियो कुरान मोहम्मद सरवर अनवर दिल बरवा ओ अर्श मथे मेरा झुकाई ओ अर्श मथे मेरा झुकाई सैरो करे सुबहानो मोहम्मद सरवर अनवर दिल बरवा ओ चांदा चौतारीफ नबी जी सिफत सना सुल्तानो मोहम्मद सरवर अनवर दिल बरवा जहते नाज़िल थियो कुरान मोहम्मद सरवर अनवर दिल बरवा सभई चो सुभान अल्लाह गाल मथे चढ़ी वई साईं आओ ये आखिरी जुमो अमरोट शरीफ में रमजान जो वॾो थींदो आहे हर साल बाबे जन वींदा हिन दफ़े साईं जन मूंखे हुकुम कयो सही सिराज मशाह मौलाना तुझो बाबू वो नागो न कयईं रमजान में जो आखिरी जुमे ते न आया हुजनि ऐं मूंखे बि ख़बर आहे वक़्तु घणो थी वियो बाबा 1988 में शहीद थी विया मस्जिद में करंट लॻो साईं जन सां बि असांजो प्यार सिंध बलूचिस्तान में मिलूं जुलूं साईं जन वॾो प्यार कंदा आहिनि साईं सिराज मशाह अमरोटी रहमत अमरोटी नवर अल्लाह अल्लाह से हुनजी उमिरि में बरकत फरमाए वॾा साईं साईं मोहम्मद शाह जे दौर में वरी यको बाबा जन जॾहिं ज़िंदा हुया थोरो वक़्तु साईं मोहम्मद शाह जन मां सम्झा तो 87 में फौत थिया आहे न 1987 बाबा साईं 88 में ईअं थियो बहरहाल पोइ वाइदो कयोसीं वरी बाद में साईं जन चयो बा अथई वॾे जो को यादि ॿुधाए पोइ 2-3 मिसरा जेके यादि हुया चयमि ख़ुदा जो कसम आहे बसि उहा ज़मानो यादि पियो अचे वॾड़नि जूं ॻाल्हियूं अबा हाओ हे जवान जुई में ॻाए विया वॼाए विया जिन खे ॾिठो बहरहाल रब साईं तव्हांजे वेहण ॿुधण ॿुधाइण खे क़बूल फरमाए टाइम घणो थी वियो आहे मां पंहिंजे असली ॻाल्हियुनि ते आयुसि कोन 3 ॻाल्हियूं रहिजी वयूं मिंबर वारियूं ऐं जेके आयतूं तिलावत कयूं सूरतुल असरा मंझां वॾी चोटीअ जी अलाह ॻाल्हि कई आहे जे साईं मौलाना मोहम्मद कासिम भी ये फरमायो त कुरान में 5 जाइन ते अल्लाह पंहिंजे इबादत खां बाद में हुकुम कयो आहे त वालिदैन जी ख़िदमत कयो पंहिंजे हक़ खां बाद में हक़ वालिदैन जो ॼाणायो इहा ई ॻाल्हि हुई शाबानुल मुअज़्ज़म जो आख़िरी जुमो हो साईं जन फरमाए जिब्राइल पहुतो चवण लॻो अल्लाह जा रसूल सुबुह रमज़ान जंहिंजो पहिरियों ॾहाको रहमत ॿियो ॾहाको मग़फ़िरत टियों ॾहाको जहन्नम जे निजात वारो आहे इन महीने मेहमान बरकत रहमत निजात वारे महीने में तुझो उम्मती बख़्शिश न घुरे रहमत खां महरूम हुजे इहो निभागो इन जो मुंहुं मिट्टी में भरजे साईं जन फरमायो मां आमीन कई जिब्राइल सही चयो थी आमीन चवण माना जेका जिब्राइल ॻाल्हि कई उन ॻाल्हि ते मुहर हणण छा जंहिं ते पाक मुहम्मद करीम ॻाल्हि ते मुहर हणन या दुआ ते मुहर हणन उहा दुआ रद थींदी जिब्राइल सही चयो थी साईं जन फरमायो जिब्राइल हीअ बि ॻाल्हि कई महबूब ईमानदार नौजवान पंहिंजो अबो अम्मा पोढ़ो थी वञेस ऐं अबे अम्मा जी ख़िदमत न करे अबे अम्मा खे नाराज़ करे ऐं पंहिंजे मथां जन्नत वाजिब न कराए इहो बि निभागो वक़ज़ा रब्बुक अल्ला ताबुदू इल्ला इय्याहु व बिल वालिदैन इहसाना जे साईं जन फरमायो त अबे अम्मा जो बाबा थोरो आहे लाहे न सघूं अबो अम्मा फौत थी वञे पोयों औलाद नेक साले आहे त सदके जारी आहे पोइ सिंधीअ में चवंदा आहियूं मुआवस जीअरनि जी
अबू अम्मा मरी वियो, ॿियो न थी सघे, ख़ैर ख़ैरातूं कजनि, उनखे कुल बख़्शजनि, दुआऊं घुरजनि। मां मुबारक थो ॾियां पियो उन दोस्तनि खे जिन पंहिंजे मरहूम वालिद ऐं पंहिंजे भाउ मरहूम जे याद में ऐं ईसाले सवाब ख़ातिर हे क़ुरान करीम जी महफ़िल, वाइज़, नसीहत ऐं ख़ैरात फी सबीलिल्लाह जो इत्माम कयो अथऊं। यकीनन रब साईं उन जे रूहनि खे राहत ॾींदो। मां साईं अब्दुल हलीम साहब खे अर्ज़ थो कयां त कुल पढ़ाए करे दुआ घुराइनि।